एंटी टेररिज्म कोर्ट कराची जस्कम चेयरमैन सनान कुरैशी समेत 5 जवाबदारनि जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। अहम ख़बर मां ॾियो पियासीं सनान कुरैशी ऐं ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ 17 नवंबर 2019 ते गुलशन हदीद खां कराची प्रेस क्लब ताईं कयल रैली में मुल्क ख़िलाफ़ नारेबाज़ी करण जो केस दाख़िल कयो वियो हो। अवां खे अपडेट कयो पियासीं अदालत साॻे केस में इलाही बख्श बेकिक ज़ुल्फ़कार शौकत ऐं अब्दुल्ला जा बि ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कया आहिनि। अहम ख़बर मां ॾियो पिया कराची जी दहशतगर्दी तौर अदालत जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी समेत 5 मफ़रूर जवाबदारनि जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे कराची मां केटीएन न्यूज़ रिपोर्टर आज़म ज़ोरानी। आज़म, वधीक अपडेट कजो इन हवाले सां। जी, दहशतगर्दी के अंत वारी खास अदालत कराची के गुलशन हदीद वाले इलाके में 17 नवंबर से रैली कढे प्रेस क्लब से रैली कढण उनमें मुल्क के खिलाफ नारा हणण के केस में नामजद GSM कौमी महाज चेयरमैन सनान कुरैशी, वाइस चेयरमैन इलाही बख्श बेकक, ज़ुल्फ़कार अली, अब्दुल्ला और शौकत जा ज़मानत न थियण जोगा वारंट जारी करे 11 जनवरी ताईं गिरफ़्तार करे पेश करण जो हुक्म ॾिनो आहे। अदालत अॼु इन केस की ॿुधणी कई। उनमें गिरफ़्तार 3 जवाबदारनि जेके उहे गिरफ़्तार करनि, जॾहिं त बाक़ी सनान कुरैशी समेत ॿिया जवाबदार जेके आहिनि उहे इनमें मफ़रूर ॼाणा आहिनि। इन केस में सैयद जुनैद अहमद, सैयद अब्दुल गफ़ार, सैयद मंज़ूर ऐं ज़मीर हुसैन हाजानो जेको सो जवाबदार तौर ते शामिल आहिनि। इहो स्टील टाउन थाने ते संदनि ख़िलाफ़ गद्दारी जो केस दाख़िल कयो वियो। उनमें इल्ज़ाम हुयो त उन्हनि 17 जनवरी 2019 ते गुलशन हदीद खां प्रेस क्लब ताईं रैली कढी ऐं उन रैली जी काल जेका आहे उहा सनान कुरैशी ॾिनी, जंहिंमें मुल्क के खिलाफ़ ऐं सिक्योरिटी इदारनि के खिलाफ़ नारेबाज़ी कई वई। उन बाबति सरकार की मुद्दत में स्टील टाउन थाने ते संदनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। जी, वॾी महिरबानी आज़म ज़ोरानी तफ़सील ॾियण जे लाइ।